सिंध काबीना में नवनि वज़ीरनि जी शमूलियत खां पोइ मुख़्तलिफ़ वज़ीरनि जे खातनि में फेरफार कई वई आहे। बहितर कारकर्दगी न ॾेखारण ते कुझु वज़ीरनि जा खाता तब्दील कया विया आहिनि। काबीना में शामिल थियल नवनि वज़ीरनि मां सैयद नासिर हुसैन शाह खे मकानी हुकूमत बेलो खातो ऐं मज़हबी मामलनि वारो खातो, बारी ख़ान पिताफ़ी खे चौपाए माल ऐं माहिगिरी, सोहेल अनवर सियाल खे आबपाशी, ज़कात, उशुर, औक़ाफ़ ऐं एंटी करप्शन खाता, जाम इकराम दारिजे खे सनअत, कोऑपरेशन ऐं वापार वारो खातो ॾिनो वियो आहे। जॾहिं त वॾे वज़ीर पंहिंजे सलाहकारनि में निसार अहमद कुड़े खे वर्क्स एंड सर्विसिज़, यूनिवर्सिटियूं ऐं बोर्ड खातो ऐं एजाज़ शाह शिराजी खे समाजी भलाई वारो खातो ॾिनो वियो आहे। जिन वज़ीरनि जे खातनि में फेरफार कई वई आहे उन्हनि मां हरी राम किशोरी लाल खे अक़लियती मामला ऐं खोराक खातो, इस्माइल राव खे ज़राअत, शबीर अहमद बिजारणी खे मदनियात, पब्लिक हेल्थ, ॻोठाणी तरक़ी, सईद गनीअ खे इतलात, पोरियो ऐं आर्काइव्स खातो, सईद सरदार शाह खे सकाफ़त ऐं सियाहत, फराज़ ॾेरे खे बहालीअ वारो खातो, तैमूर टालपुर खे साइंस ऐं टेक्नोलॉजी, ग़ुलाम मुर्तज़ा बलोच खे ह्यूमन सेटलमेंट। अहिड़ी रीति सईद सरदार शाह खां तइलीम ऐं एंटीक्विटी जा खाता वापसि वठी वॾे वज़ीर पाण वटि रखिया आहिनि। सईद गनीअ खां मकानी हुकूमत, पब्लिक हेल्थ, इंजीनियरिंग ऐं बहालीअ वारा खाता वापसि वरिता विया आहिनि। मुर्तज़ा वाब खां इतलात वारो खातो वापसि वरितो वियो आहे, जॾहिं त हाणे वटसि कानून, माहौलियात ऐं मौसमी तब्दीली, कोस्टल डेवलपमेंट वारा खाता हूंदा। मोहम्मद इस्माइल राव खां ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइज़िस कंट्रोल वारो खातो वापसि वरितो वियो आहे।